أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولقد أخذنا آل فرعون بالسنين ونقص من الثمرات لعلهم يذكرون الآية तिलावत कर आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला आल फिरौन जे मथां पंहिंजे अज़ाबनि जो तज़किरो फरमायो आहे। जॾहिं फिरौन ऐं फिरौनी ज़ुर्रियत उन्हनि जा कारिंदा आज मूसा अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में आया ऐं बनी इसराइल जे मथां उन्हनि तरह तरह जा ज़ुल्म कया। फिरौन रुबूबियत जी दावा ते लही आयो, सरकशी में सभु हदूं क्रॉस करे वियो। त अल्लाह ताला जे तरफ़ों कुझु सज़ाऊं आयूं, दुनिया में कुझु तकालीफ़ तां त मोटी अचनि। हूअं फिरौन जी ज़िंदगी में 400 साल इन जी हुकूमत रही ऐं 626 साल इन जी ज़िंदगी जा गुज़रिया करे इनखे मथे में सूर न बुखार न ज़ुकाम न मथे जो ज़रे बराबरि का तकलीफ़ कान आई। अल्लाह ताला उनखे सिहत बि ॾिनी, क़ुवत बि ॾिनी, वरी मथां हुकूमत, उहिदो, इक़्तिदार, माली फरावानी, जॾहिं सभु शयूं अची वियूं, कॾहिं उन माण्हू खे मथे में सूरु कोन पियो, कॾहिं पेट में सूरु कोन पियो, त फूलिजी पियो अना रब्बुकुम आला जी दावा त आउं सभु खां वॾो रब आहियां। पोइ जॾहिं उनजा ज़ुल्म हद खां वधी विया त अल्लाह तबारक व तआला कुझु छाबूर ॾियूं, उन्हनि जो तज़किरो आहे त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तूफ़ान आया, वबाऊं आयूं, कॾहिं वरी ॾुकर आया जो उन्हनि जे माल घटण लॻो, माल मरण लॻो, जेके फल फ्रूट या उन्हनि जूं जेके बि ज़रात वारा ज़राए हुया उहे कमज़ोर थियण लॻा, फसल सुकण लॻा। त वरी कॾहिं अज़ाब जूं ॿियूं सूरतूं त अल्लाह तबारक व तआला माकड़ कॾहिं मोकिले पियो जेका इन्हनि जी फसलनि खे तबाह बि करे छॾे। घरनि में माकड़, हर जाइ ते माकड़, पेर रखण जी जाइ कान्हे। ऐं कॾहिं वरी ॾेडरनि जो अज़ाब त ॾेडर वधी वञनि। हाणे ॾेडर जिते पेर रखनि ॾेडर, पेर जी हेठियां अची वञे ॾेडर, जेको थांव रखणो हुन में ॾेडर पई, मानी आहे, भाॼी आहे, बोड़ आहे, जेका शइ रखनि पई मां ॾेडर करे पियो। ॾेडरनि जो अज़ाब, वरी रत जो अज़ाब। हाणे जेका बि शइ आहे रत थो वञे, पाणी पियो आहे खणी मुंहुं ॾेकनि रत थो वञे, खीर पियो आहे खणी मुंहुं ॾेकनि रत थो वञे। हाणे जेका बि शइ खणनि पिया त उहा रत थो वञे। भाॼी मानी जेका शइ खणनि पिया उहा रत जी शकल भई गोश्त जी शकल थी वञे, कचे गोश्त जी बदबूदार अची बेज़ार थिया। त जॾहिं बि हिननि जे मथां अल्लाह जी तरफ़ों का पकड़ अचे पई त उन वक़्त में हज़रत मूसा अलैहिस्सलाम में अचनि पिया ऐं चवनि पिया त तूं असां खां दुआ घुर त हीअ असांखे अज़ाब टले। हाणे असां तौबा ताइब थींदासीं, राह रास्ते ईंदासीं, हाणे वरी रब जी नाफ़रमानी कोन कंदासीं। अल्लाह जो नबी सैयदना मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरनि पिया, अज़ाब टले पियो वञे। पोइ वरी साॻिया लाटू, साॻिया ज़ुल्म, साॻी सरकशी, वरी ॿी शकल अज़ाब जी अचे पई। कॾहिं जूअनि जो अज़ाब आहे त जूं ई जूं मुठूं भरे कढ, वारनि में, जिस्म में, कपिड़नि में, थान में, बसि एॾी जूं वधे वञे जो न खाए सघनि, न पी सघनि, न उथी सघनि, न वेही सघनि। पोइ जॾहिं उन जी सरकशी हलंदी रही ऐं हीउ जेको बि अज़ाब उन ते अचे पियो उनजे पंहिंजे आमाल जे करे, सरकशी जे करे, रब जी नाफ़रमानी जे करे, पर उन जी निस्बत कनि पिया हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम, हारून अलैहिस्सलाम ऐं जेके मोमिन इन्हनि जिन ईमान आंदो उन्हनि ॾे त हीअ इन्हनि जी नहूसत आहे। इन्हनि जी नहूसत जे करे असां लोड़ियूं पिया। हीअ कोन हुया, असां 100 साल रहियासीं, 400 साल मुंहिंजी हुकूमत हुई, कॾहिं बि अहिड़ो मामिलो पेश कोन आयो। जॾहिं खां मूसा आयो आहे त हाणे हीउ सिलसिलो शुरू थियो आहे। नऊज़ बिल्लाह, उन सॼे जी नहूसत जी निस्बत कनि पिया हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾे, हज़रत हारून अलैहिस्सलाम ॾे, ईमान वारनि ॾे। अल्लाह तबारक व तआला फरमायो
त हीअ हक़ीक़त में इन्हनि जी पंहिंजी नूसत आहे, इन्हनि जी आमाली नूसत आहे जेका अलाह जे इल्म में आहे। बरकैफ़ जॾहिं हू बाज़ न आया त आख़िर अलाह तबारक व तआला बहरे कुलज़ुम उन्हनि खे ॿोड़े करे ग़रक़ कयो। फरमायो वलक़द अख़ज़ना आल फ़िरऔन बिस्सिनीन, ऐं अलबत्ता कि वरितोसीं असां आल फ़िरऔन खे ॾुकरनि में, वनक़्सिम मिन समरात, ऐं समरात खे खुटायोसीं, लअल्लहुम यज़क्करून, मन सुधरनि, फ़इज़ा जाअतहुमुल हसना, पोइ जॾहिं हिननि खे का चङाई पहुचे पई, को नफ़ो पहुचे पियो, सुठा ॾींहं पिया अचनि, क़ालू लना हाज़िह, चवनि पिया त हीअ असांजे लाइ आहिनि, असां इन जे लाइ कयूं जो असांखे सुठा ॾींहं हुजनि, माली फरावानी हुजे ऐं शुकर हुजनि, हर तरह जी जेको आहे ऐश तरफ़ जो सामान मौजूदु हुजे, हे त असांजे लाइ आहे। वन तुसिबहुम सय्यतुन यतय्यरू बिमूसा व मन माअह, ऐं जेकॾहिं का मुसीबत बि पहुचे त उन वक़्त में यतय्यरू बिमूसा व मन माअहू, त उनखे नहूसत करार ॾियनि पिया मूसा अलैहिस्सलाम जी उनजे साथियुनि जी, अला ख़बरदार, इन्नमा ताइरुहुम इंदल्लाह, इन्हनि जी ई नहूसत आहे अल्लाह जे काग़ज़ात में, वलाकिन अक्सरहुम ला यअलमून, पर अक्सर ॼाणनि नथा। वक़ालू महमा तअतिना बिही मिन आयतिन लितसहरना बिहा, ऐं चवण लॻा जंहिं वक़्तु जो तूं जेका बि निशानी आणी पियो त इहा असल निशानी न आहे, जादू आहे, लितसहरना बिहा, त तूं असांजे मथां जादू करे। जेको मौजो ज़ाहिर थिए पियो सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे हक़ ते, उन मौजे खे जादू सां तबीर कनि पिया, ऐं जवाब में बजाए ईमान आणियो इहो चवनि पिया त हे त तूं सभु जादू करे पियो ऐं तूं असांखे जादू जे ज़रिए सां मातहत बनाइणु चाहीं थो, पंहिंजा मुख़्तलिफ़ करतब ॾेखारे करे असांखे पाण खां मुतासिर करणु चाहीं थो, पर असां तुंहिंजे इन जादू में कोन ईंदासीं। फमा नहनु लक बिमुमिनीन, असां तोखे मञण वारा न आहियूं। फअरसलना अलैहिम तूफ़ान, पोइ असां उन्हनि जे मथां तूफ़ान मोकिलियासीं, वल जराद, माखड़, वल कुमल, जूं मोकिलियूंसीं, वज़फ़ादिय, ॾेडर, वदम, ऐं खून, आयातिन मुफ़स्सलात, जेके अल्लाह जूं वाज़िह निशानियूं हुयूं। फस्तकबरू, पोइ उन्हनि वॾाई कई, वकानू क़ौमम मुजरिमीन, ऐं ही मुजरिमीन क़ौम मां थी पिया। फलम्मा वक़अ अलैहिम रुज्ज़, जॾहिं इन्हनि खे का तकलीफ़ बि पहुचे त चवनि पिया ए मूसा उदउ लना रब्बक बिमा अहिद इंदक, तूं पंहिंजे रब खां दुआ घुर उन अहद सां जेको तूं वटि आहे, जेको अल्लाह तोसां वाइदो कयो आहे उन जे तहत तूं उन खां दुआ घुर, असां बि तोसां अहद था कयूं त आईंदा वरी इहे कोन कंदासीं, सरकशी छॾींदासीं, अल्लाह खां दुआ घुर त अज़ाब टरे। लइन कशफ्त अना रिज़, जेकर तूं असांखां अज़ाब खे टारियो, लनुमिनन्न लक, तोखे बि मञींदासीं, तो ते ईमान आणींदासीं, वलनुरसिलन्न माक बनी इसराईल, ऐं बनी इसराईल खे बि आज़ादु करे तुंहिंजे हवाले कंदासीं। फलम्मा कशफना अन्हुम रिज़, पोइ जॾहिं उन्हनि खां तकलीफ़ हटी बि वञे वक़्तु मुक़ररु ताईं, इदा हुम यनकुसून, त उन वक़्त में वरी इनकारी थियनि पिया। फंतक़मना मिनहुम फअग़रक़नाहुम फिल यम, पोइ असां इन्हनि खां इंतकाम ऐं बदिलो वरितोसीं, पोइ इन्हनि खे दरिया में ॿोड़ियोसीं। सबबु छा हो? फ़इन्नहुम कज़्ज़बू बिआयातिना, हिकु त असांजी आयतुनि खे कूड़ो भायूं, उन्हनि जी तकज़ीब कयूं, वकानू अन्हा गाफ़िलीन, ऐं इहे असांजी आयतुनि खां गाफ़िल हुया। गफ़लत बि तमामु वॾी बीमारी आहे, त उमूमन मुस्लमाननि में बि क़ुरानी अहकामात खां, शरई अहकामात खां गफ़लत मौजूदु आहे। तकज़ीब त कान्हे पर गफ़लत आई आहे। माण्हू कोशिशि करे पंहिंजो पाण खे गफ़लत खां कढे। असांजे मुआशिरे में मशहूरु आहे, जेकॾहिं को माण्हू वेठो आहे, को क़ुर पढ़े पियो त साईं उहा पढ़ी आहे पुठि थिए थी वई, क़ुर पाक खे पुठी थिए थी वई, बाक़ी अमली ज़िंदगी में पूरे क़ुर खे असांजी पुठी आहे। क़ुर में निमाज़ जो हुकुम,